नमस्ते दीदी। नमस्ते दीदी तो क्वेश्चन थी पूछा। हाँ त भक्तीअ में हिकु कथा ईंदी आहे हाँ कि दधीची ऋषि हो हिकु, हाँ उन पंहिंजी दुनिया जी सेवा लाइ पंहिंजी हड्डी हड्डी को दान करे छॾी। हाँ त इन जो अर्थ छा आहे? हाँ ॾिसो, ये जो भक्ति मार्ग में कहानी ठहियल आहे न, ऐं जेका ॾेखारींदा आहिनि भई उन्हनि वटि वॾा उहे आया केरु, ऐं दधीची ऋषि खे चई भई तुंहिंजी हड्डियुनि सां जेको शस्त्र ठहींदो उन सां ई उन असुर जो विनाश थींदो। त ईअं पाण प्रैक्टिकल में सोचूं, ईअं त कोई मनुष्य जो तन त माण्हू जलाए छॾींदा आहिनि न, मनुष्य जो तन त ईअं यूज़ कंदा न आहिनि जंहिंसां शस्त्र आदि ठहे। इन जो यथार्थ अर्थ जेको आहे, जेको आध्यात्मिक रहस्य परमात्मा असांखे ॿुधाए अथई कि हाणे जेका मां ज्ञान ॿुधायो तव्हांखे, त जेका बि वार ॿुधनि था ऐं उहा ॿियनि खे ॿुधाइनि था ऐं मुंहिंजी जेकी मदद करनि था नई दुनिया जी स्थापना जे लाइ, भई दुनिया खे हाणे कलयुग खे स्वर्ग में परिवर्तन करण लाइ त ईअं त न थी वेंदी न, भई सभु कुझु खपे स्वर्ग जहिड़ी दुनिया में। त स्वर्ग जहिड़ी दुनिया जी स्थापना जे कार्य में जेकी बि आत्मायूं परमात्मा जा मददगार ठहियूं आहिनि, पंहिंजे शरीर द्वारा दिन रात सेवा थी करनि, अलॻि अलॻि जगह परमात्मा जो संदेश थी पहुचाइनि, ऐं जीअं बि परमात्मा जो कार्य आहे हुनमें मददगार आहिनि। त ये जेकी दिन रात सेवा अर्थात शरीर खां ई त कंदासीं न कर्म, त शरीर जी हड्डियूं बि त कम में लॻनि थियूं न जी। त हिननि जी हड्डी कम में लॻी करे वञी लॻंदी, तॾहिं ई दुनिया नर्क का स्वर्ग ठहींदी। पर पाण चऊं था, बाबा चवंदा आहिनि कि आत्मा शरीर खां कर्म कराए थी, लेकिन शरीर खे बि त पंहिंजो पूरो ॾियणो थो पए न, ॾींहुं राति शरीर ई त कमु थो करे, हिक तरीक़े सां मशीन थी वई न। इहे जेका हड्डियूं ॾींदा आहिनि, जेका बि ॿार, उन्हनि जे लाइ ई गायन आहे हिन कथा में। दधीची ऋषि न हुयो जंहिं पंहिंजी हड्डियूं ॾेई करे उहो शस्त्र आदि ठाहे करे उनजो, हिते ये दुनिया ही असुरनि जी थी वई आहे, अर्थात आसुरी स्वभाव संस्कार थी विया आहिनि न सभिनि जा। त ये आसुरी स्वभाव संस्कारनि खे ख़तमु करणो आहे। हिक ॼणे जे शरीर जी हड्डियुनि सां हिक असुर खे मारे करे छा कंदा? स्वर्ग त न ईंदो न। लेकिन जॾहिं परमात्मा जो पाण मददगार ठहींदासीं ऐं परमात्मा जी शक्तियुनि द्वारा पाण हिन दुनिया में हिकु हिकु आसुरी स्वभाव संस्कार खे ख़तमु कंदासीं, अर्थात हिकु हिकु आत्मा खे परमात्मा जो परिचय ॾेई हुननि जो ज्ञान ॿुधाए हुन आत्माउनि जो सभु आसुरी संस्कार ख़तमु कंदासीं, तॾहिं ई इहा दुनिया नर्क का स्वर्ग ठहींदी। त हिन कार्य में जेकी बि आत्माउनि पंहिंजे शरीर द्वारा मदद करनि थियूं, हुननि जो ई गायन आहे भक्ति मार्ग में दधीची ऋषि जो। अच्छा, ठीक है जी दीदी। हाँ, थैंक यू।